के लिए खुशी स्क्रब ब्यूटी सॉप इस्तेमाल करें। खुशी गोल्ड ब्यूटी क्रीम, खुशी सीरम, खुशी स्क्रब ब्यूटी सॉप अपने किसी भी जनरल स्टोर, मेडिकल स्टोर और कॉस्मेटिक्स शॉप से नाम लेकर हासिल करें। मजीद मालूमात के लिए अभी राब्ता करें 923106777432। चंड ते महफ़िल सजायो दिल जी ॻाल्हि करणी आ। चंड ते महफ़िल सजायो दिल जी ॻाल्हि करणी आ। रही न दूर तड़पायो दिल जी ॻाल्हि करणी आ। खुशी और खूबसूरत हंसी का क्या राज है? मेरी खुशी और खूबसूरत हंसी और खूबसूरती का राज है खुशी गोल्ड ब्यूटी क्रीम, जिसके 3 दिन के इस्तेमाल से मेरे चेहरे के लगे दाग धब्बे, कील महासे, आंखों के लगे गिर्द हल्के हुए खत्म। और यही नहीं, बेहतर चंड ते महफ़िल सजायो दिल जी ॻाल्हि करणी आ। रही न दूर तड़पायो दिल जी ॻाल्हि करणी आ। रही दुनिया में नाहे सा मोहब्बत ऐं सचाई, लबन ते मुर्का विखरियल दिलनि में आ बेआई। चाहत जा चंग वॼायो दिल जी ॻाल्हि करणी आ। चंड ते महफ़िल सजायो दिल जी ॻाल्हि करणी आ। कराची खां कश्मीर किंझर खां कारूंझर ताईं सुहिणी सिंध वासियुनि खे आबिद चौहान जो सिक भरियो सलाम क़बूल हुजे। प्रोग्राम दिल जी ॻाल्हि सां गॾु आऊं आहियां आबिद चौहान ऐं मुंहिंजो ऐं अव्हां जो साथ रहंदो हींअर खां यानी कि 6:19 खां वठी वेंदे राति 8 वॻे ताईं। ऐं असांजो अॼोको प्रोग्राम असांजा महिरबान खुशी गोल्ड ब्यूटी क्रीम वारा आहिनि, जिन असांखे स्पॉन्सर कयो आहे। खुशी गोल्ड ब्यूटी क्रीम ऐं खुशी गोल्ड साबुण ख़ूबसूरती में निखार आणण लाइ बेहद ज़बरदस्त फार्मूलो आहे। प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे हलूं था ऐं वक़्फ़े वक़्फ़े सां असां अव्हांजे आॾो खुशी गोल्ड जी ख़ूबसूरत हसीनानि ऐं भेनरुनि भाइरुनि लाइ मुख़्तलिफ़ ख़ूबसूरत उन्हनि जा ब्यूटी टिप्स बि शेयर कंदासीं ऐं उन्हनि जे जेके बि प्रोडक्ट्स आहिनि उहे बि अव्हांखे ॿुधाईंदासीं। सितारनि खां परे सुहिणी अखियुनि में थी तरे सुहिणी। सितारनि खां परे सुहिणी अखियुनि में थी तरे सुहिणी। मेहर ते माठ जी मौसम अजायो थी मरे सुहिणी। सितारनि खां परे सुहिणी। जिते ज़िक्र सुहिणी जो थी वञे त उते हिकु भेरो वरी मां ॿीहर पंहिंजे स्पॉन्सर खुशी गोल्ड जो ज़िक्र करणु लाज़मी सम्झंदुमि त सूंहं जो ताल्लुक़ अॼु जे दौर सां जदीद तक़ाज़नि मूजिबि अॻे जॾहिं ख़ूबसूरती जी ॻाल्हि थींदी त मेट तेल या ॿियूं शयूं जेके आहिनि त नेचुरल इंग्रीडियंट्स जेके डायरेक्ट इस्तेमालु थींदा, हींअर उहे सभई अव्हां लाइ
हिकड़ी प्रोडक्ट में उहे एड आहिनि, उहे शामिल आहिनि, उहे ख़ूबसूरत तमाम इंग्रेडिएंट्स शामिल आहिनि। ख़ुशी गोल्ड ब्यूटी क्रीम में हिकु दफ़ो आज़माइण लाज़मी शर्त आहे, पोइ जेको आहे तव्हांजो हुस्न कंहिं सुहिणीअ खां, कंहिं हीर खां, लैला खां घटि कोन हूंदो। तो दोस्तों, दिल जी ॻाल्हि ॿुधंदड़नि तमामु सभई सामईन खे नाज़रीन त मूंसां अॼु गॾु को कोन्हे, लेकिन अॼु असां वटि किताबु हिकिड़ो शामिल आहे हिकिड़े शाइर जो, उनजो तज़किरो कंदासीं। उनजो ख़ूबसूरत तमामु निहायत ख़ूबसूरत टाइटल आहे, ऐं टाइटल बि मां थोरी देरि में अव्हांखे ॿुधाईंदुमि। जेसीं ताईं ज़िक्र ख़ूबसूरत हसीनाउनि जो थी चुको आहे त मां हिकिड़ो ट्रैक प्ले करणु चाहींदुमि, ऐं ख़ुशी गोल्ड ब्यूटी क्रीम जे ताउन सां इहो ट्रैक प्ले पियो कयो वञे, तमामु ख़ूबसूरत हुस्न पसंद ऐं हसीनाउनि जे नाव। सुहजी रानी तू, सुहजी रानी तू, सुहजी रानी तू है, सुहजी रानी तू, शलमानी तू, शलमानी तू है, पारस जहड़ो प्यार सुहजी रानी तू, सुहजी रानी तू, सुहजी रानी तू, शलमानी तू, शलमानी है, पारस जहड़ो प्यार सुहजी रानी तू। अखड़ू तुझू मध जा प्याला चंद चुमई धोवाला, अखड़ू तुझू मध जा प्याला चंद चुमई धोवाला, गालियूं माखी अलार सुहजी रानी तू। कारावार कुलन ते लाहे घूरे वेठी खाई, कारावार कुलन ते जिन बि सॼणनि FM 90 हीअं ट्यून कयो आहे, उन्हनि खे ॿुधाईंदो हलां त प्रोग्राम ॿुधी रहिया आहियो अव्हां दिल जी ॻाल्हि आबिद चौहान सां गॾु FM 90 वॉइस ऑफ टाइम सखर ते। रंग बरंगी वेस करे थी दिलड़ियूं तुझो दे, ओ रंग
जी दोस्तों, आओ है आबिद चौहान ऐं अवां ॿुधी रहिया आहियो दिलि जी ॻाल्हि आबिद चौहान सां गॾु। अॼु असांजो प्रोग्राम स्पॉन्सर्ड आहे ख़ुशी गोल्ड ब्यूटी क्रीम वारनि जे ताउन सां। ऐं ख़ुशी गोल्ड ब्यूटी क्रीम वारनि जे पैगाम सां शुरूआति कईसीं। तमामु ख़ूबसूरत ट्रिक प्ले कयोसीं, सूंहं जी राणी तूं शल माणी तूं। सो दोस्तों, इन खां अॻु मूं हिकिड़े किताब जो ज़िक्र कयो। अॼु शाइर त कोन्हे, पर अॼु असां सां शाइर जो किताब ज़रूरु आहे। इंतिहाई ख़ूबसूरत टाइटल मूं अव्हांखे शेयर कयो, माठ जी मौसम। कहिड़ो त डेप्थ में प्यारो नाव आहे, माठ जी मौसम। मतिलबु जॾहिं इंसान थकिजी हारजी थोरो घणो इन में मतिलबु मायूसी ना लाड़ो वञे थो, पर उहा हिकिड़ी मौसम हूंदी आहे, उहा हिकिड़ी महल हूंदी आहे, उनजी बि हिकिड़ी पंहिंजी फीलिंग्स हूंदी आहे। उहो तंहिं घणीअ जो ज़िक्र हूंदो आहे। सो शाइर, ख़ूबसूरत शाइर इमदाद सोलंकीअ जो ख़ूबसूरत किताब माठ जी मौसम, जंहिंजो तमामु ज़बरदस्त कवर ऐं टाइटल नेम आहे माठ जी मौसम। असां तव्हां सभिनी सॼणनि जे साम्हूं हिकु ख़ूबसूरत शाइर जो ख़ूबसूरत किताब जो अॼु इंट्रो पिणु ॾींदासीं ऐं उन मां चूंड कलाम ॿुधाइण जी कोशिशि बि कंदासीं शाइरीअ नसरीअ जे वसीले। ऐं अव्हांजी कॉलिंग बि शामिलु कंदासीं। अव्हांजी कॉलिंग शामिलु करण लाइ असांजो कॉलिंग नंबर आहे 031031312624। इन ते कॉल करे अव्हां पंहिंजी पसंदि जो ट्रैक पिणु ॿुधी सघो था ऐं गॾो गॾु असां सां शेयर करे सघो था पंहिंजे दिलि जी ॻाल्हि। सितारनि खां परे सुहिणी अखियुनि में थी तरे सुहिणी। सितारनि खां परे सुहिणी अखियुनि में थी तरे सुहिणी। मेहर ते माठ जी मौसम अजायो थी मरे सुहिणी। लॻी वते लऊं सां हड़ सां, लॻी वते लऊं सां हड़ सां, ॾमनि खां छो डरे सुहिणी। सितारनि खां परे सुहिणी अखियुनि में थी तरे सुहिणी। सिंधुअ जी सीर ख़ालीअ खे, सिंधुअ जी सीर ख़ालीअ खे अखियुनि सां थी भरे सुहिणी। सितारनि खां परे सुहिणी अखियुनि में थी तरे सुहिणी। किनारा हाणे सोचनि था, किनारा हाणे सोचनि था, किनारा वती करे सुहिणी। किनारा हाणे सोचनि था, किनारा वही करे सुहिणी। सितारनि खां परे सुहिणी अखियुनि में थी तरे सुहिणी। मेहर ते माठ जी मौसम अजायो थी मरे सुहिणी। दोस्तों, दिलि जी ॻाल्हि में अव्हांजे दिलि जूं ॻाल्हियूं शामिलु न कजनि, ईअं थी नथो सघे। सो अव्हां पंहिंजे दिलि जी ॻाल्हि शेयर करण लाइ असांखे कॉल करे सघो था। कॉलिंग नंबर आहे 031031312624। ख़ुशी गोल्ड ब्यूटी क्रीम ऐं उन्हनि जो ब्यूटी सोप पिणु आहे। जिन दोस्तनि या जिन भेनरनि असां जिन कोन आज़मायो आहे, आज़माइण शर्त आहे। हिनखे साबुण खे हिकु भेरो अव्हां लॻायो ज़रूरु ऐं पंहिंजो रिज़ल्ट उन्हनि जी दावा ॾिनल खे, दावा खे हमेशह जेको आहे दलील सां ई रद्द कबो आहे या क़बूल कबो आहे। सो क़बूलण या रद्द करणु तॾहिं थींदो जॾहिं दावा खे अव्हां दलील ॾींदो। सो हिकिड़े कॉलर जी कॉल पई अचे, असां कॉल शामिलु कंदासीं। वालेकुम सलाम। केरु साईं, किथां खां? सर गुल मोहम्मद ॻाल्हायां पियो सक्कर खां। केरु बाबा? गुल मोहम्मद सर। गुल मोहम्मद सक्कर खां। जी जी, ख़ुशि आहियो सर? गुल मोहम्मद, प्रोग्राम दिलि जी ॻाल्हि कीअं पियो लॻे? जी जी सर, हाणे बहितरीन आहे माशाल्लाह। तव्हां खणी आया आहियो असांजे लाइ त प्रोग्राम सुठो आहे ॾाढो। हाणे पिया असां इंजॉय कंदा, अॻिले हफ़्ते ॿुधो शामिल बि थिया हुया। वाह 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 वाह, ज़बरदस्त, तमामु ज़बरदस्त, बहितरीन। ऐं इलाही कुझु तव्हां
तव्हांजो प्रोग्राम सुठो बि था, ॻाल्हियूं तव्हां बि सुठी था कयो ऐं असांखे बि थी सघे त सुठियूं ॻाल्हियूं कयूं त प्रोग्राम सुठो थी वेंदो। क्या बात आहे साईं, थोरो घणो मां बि मूंखे बि सिखण लाइ मिले तव्हां खां, त छा सिखो था थोरो इहो ॿुधाए छॾियो। सर असल में इहो ई आहे नी त हे हिकिड़ो जेको प्लेटफॉर्म आहे रेडियो, पंहिंजे ज़रिए में आम माण्हूअ जो माना तारुफ़ जो मौक़ो ई बहितरीन आहे, सम्झो बिल्कुलु था? बिल्कुलु बिल्कुलु। हा, त तव्हां असां काफ़ी दोस्त ॿिया बि ॿुधनि था, भेनरियूं बि ॿुधनि थियूं, थी सघे त हे मज़बूत ॻाल्हियूं कजनि, वर्दी ॻाल्हियुनि खां बचिजे, वाह साईं वाह। में सिखी बि वञो। का फरमाइश, को गीत, को दोस्तनि खे सलाह, को मशवरो, को सलाम? त तव्हांखे तव्हांजी टीम खे जेके वॾी ॿुधी महिरबानी, रहिया आहिनि सभिनी खे अस्सलाम वालेकुम। वॾी महिरबानी। ख़ुशी गोल्ड ब्यूटी क्रीम कॾहिं आज़माइजो प्यारा, तमामु ख़ूबसूरत प्रोडक्ट आहे। हा, जी जी अंदाज़ इंशाअल्लाह। साहब वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। सो ये हमारी मोहब्बतूं आहिनि, कॉलिंग जो सिलसिलो स्टार्ट आहे। मां हिकिड़े ॿिए कॉलर खे शामिल कंदुमि प्रोग्राम में। अस्सलाम वालेकुम, केरु साईं, किथां खां? थोरो घणो हवा जो कुझु झोंको अहिड़ो आयो झोलो, सो उन जे करे थोरा सिग्नल हेॾे होॾे थिया आहिनि ज़रूरु। ऐं इनशाला सेट थी वेंदो सुभाणे ताईं। किथां पिया ॿुधो? असांखे ख़बर पवे प्यारा प्रोग्राम किथां पिया ॿुधो? राहूजा खां। छा नालो आहे तव्हांजो? छा नालो आहे तव्हांजो? वली मोहम्मद। वेलकम, भली कार प्यारा प्रोग्राम में। कुझु चवणु चाहींदो, पंहिंजे दिलि जी ॻाल्हि का शेयर करणु चाहींदो? अच्छा, प्रोग्राम त पंहिंजी जॻह ते हलंदा रहिया आहिनि, पर मुंहिंजो प्रोग्राम दिलि जी ॻाल्हि जेको आहे उहो हर छंछर ऐं आचर ते हूंदो आहे प्यारा। जी जी सही, तव्हां त हलंदा आहियो, बिल्कुलु सही आहे, मां मञां थो हिन ॻाल्हि खे। कल्ह खां वठी FM कल्ह त हले ई न पई, अॼु त हाणे बि सफ़ा चौड़ा था। हा बिल्कुलु बिल्कुलु, हिन जो टेक्निकल थोरो इशू हुयो ऐं कुझु रिज़ॉल्व थियो ऐं कुझु थी वेंदो। अवां जी मोहब्बतनि जा लख थोरा प्यारा। अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो। साईं असांखे कलाम त ॿुधायो न मुमताज़ लाशारी जो। मुमताज़ लाशारी जो कहिड़ो कलाम प्यारा? जहिड़ो बि हुजे साईं, मतिलबु संगत खे ॿुधाए ॾींदो, महिरबानी थींदी। ठीकु आहे प्यारा, शामिल कयूं था। थैंक यू, वरी महिरबानी। सो दोस्तों, असां किताब जो बक़ाया जेको आहे तारुफ़ बि कराईंदासीं ऐं अव्हां जी कॉलिंग बि खणंदा रहंदासीं। अॼु प्रोग्राम में गेस्ट न हूंदे बि जेको आहे त गेस्ट जी मौजूदगी जो उनजो अहसासु ॾियारींदा रहंदासीं, उन्हनि जी मौजूदगीअ जो। सो असां वटि अॼु शामिल आहे हिकु ख़ूबसूरत शाइर इमदाद सोलंकी, जेको पेशे खां कानूनदान बि आहे, लायर बि आहे, एडवोकेट आहे साईं जिन जो ख़ूबसूरत टाइटल आहे किताब जो माठ जी मौसम। असां अव्हांखे माठ जी मौसम मझां टाइटल गीत बि ॿुधायोसीं ऐं थोरी देरि में असां अव्हांखे जेको आहे त उन्हनि जी शाइरीअ जो चूंड ॿिया कलाम बि ॿुधाईंदासीं। हिन सां गॾो गॾु जेको आहे त अव्हांजो कॉलिंग बि अटेंड कंदा रहंदासीं। अव्हांखे कॉल करण लाइ वंस अगेन मां रिपीट थो पियो कयां, जेके डेली जा असांजा लिसनर्स आहिनि, जेके ॿुधंदड़ आहिनि, उन्हनि खे नंबर तक़रीबन मूंखां वधीक यादि थी चुको आहे। बाक़ी जेको नए जंहिं कंहिं ट्यून कयो आहे चैनल, उन्हनि लाइ मां वरी रिपीट कंदो थो हलां त 0310313124 असांजो कॉलिंग नंबर आहे। अॼु को प्रोग्राम स्पॉन्सर्ड आहे ख़ुशी गोल्ड ब्यूटी क्रीम ऐं उहे ख़ुशी गोल्ड ब्यूटी क्रीम वारा बहितरीनु क्रीम सां गॾोगॾु साबुण पिण ठाहींदा आहिनि ऐं असांजूं जेके माइरूं भेनरियूं अमड़ियूं जेके ब्यूटी जा हेॾा होॾा जा फार्मूला इस्तेमालु कनि थियूं, सो मां इहो कोन थो पियो चवां त उहे सभु बेकार आहिनि, पर लेकिन हिकु दफ़ो जेको आहे त ख़ुशी गोल्ड ब्यूटी क्रीम ऐं साबुण खे ज़रूरु आज़माइनि। इन जी जेका दावा आहे, उन दावा जी दलील अव्हां लॻाइण खां पोइ जेको आहे साबित थींदी त उन जी केतिरी इहा उन्हनि जी दावा आहे त असां ख़ूबसूरतीअ में 4 चंड लॻाए छॾींदा आहियूं। माठ जी मौसम मां असां हिकिड़ो इमदाद सोलंकी साहब जो हिकिड़ो ॿियो जेको आहे त ग़ज़ल शामिलु कंदासीं प्रोग्राम में। त नेण कर तूं छार मूमल पई कजल खे ॿार मूमल, नेण कर तूं छार मूमल पई कजल खे ॿार मूमल, ॾाघ ते
खिलंदी हली आ, डाघ ते खिलंदी हली आ, मैंधरे खे मार मूमल, नेण कर तूं छार मूमल। का मिलण खे नाहे माना, का मिलण खे नाहे माना, ज़िंदगी आ सार मूमल, नेण कर तूं छार मूमल। गहगटा तूं सब पाए तूं, गहगटा सब पाए तूं, चंड खे खीकार मूमल, नेण कर तूं छार मूमल। तूं ही आहीं मैंधरो, तूं ही आहीं मैंधरो, काक खे सिंगार मूमल, नेण कर तूं छार मूमल, पई कजल खे ॿार मूमल। जी दोस्तों, अवां ॿुधी रहिया आहियो दिलि जी ॻाल्हि आबिद चौहान सां गॾु, ऐं असांजो ऐं अव्हां जो साथ रहंदो 8 वॻे ताईं। सो उन विच में थोरो वक़फ़ो बि थींदो, एड बि हूंदा, ऐं जेको आहे त आज़ान जो टाइम बि ईंदो, अव्हां जूं कॉलूं बि हूंदियूं, गीत बि हूंदा, गज़ल बि हूंदा। सो दोस्तों, ख़ूबसूरत टाइटल आहे, तमामु ज़बरदस्त किताब आहे माठ जी मौसम। जेके शाइर दोस्त, अदीब, दानिश्वर, जेके दोस्त लेखियारी बि आहिनि, लेखक बि आहिनि, लिखनि बि था, पढ़नि बि था, उन्हनि खे बि सजेस्ट कंदुसि। ऐं नौजवान जेके यूनिवर्सिटी कॉलेज जा स्टूडेंट आहिनि, या वरी जेके आहिनि त पंहिंजी प्रैक्टिकल लाइफ में कुझु करे रहिया आहिनि, पंहिंजो बिज़नेस कमकार, उहो हिकु भेरो सूंहं सीरत सिंगार सां गॾोगॾु जेको आहे त अदब खे बि वारो ॾियनि, ऐं अदब खे ई वारो ॾियनि त बहितर सम्झंदुमि। सो ही हिकु दफ़ो ख़ूबसूरत जेको किताबु आहे न, मजमू आहे माठ जी मौसम, उनखे ॿुधणु लाज़मी सम्झंदा। ॿुधणु त थी वेंदो असांजी ज़ुबानी, ऐं पंहिंजी अंदाज़ मिज़ाज, पंहिंजे अंदाज़ सां वरी पढ़ण जो मज़ो ई पंहिंजो आहे। किताब पढ़ण वारनि जो हिकिड़ो तमामु वॾो हिकिड़ो अंग आहे, पर अॼु किताब खां काफ़ी दूरी थी वई आहे। अॼु मोबाइल जेको आहे त जॻह विलारे चुकी आहे किताब जी, लेकिन जेके ॿुधंदड़ आहिनि ऐं पढ़ंदड़ आहिनि, असुल जेके आहिनि त किताब जा, उन्हनि जेको आहे त किताब खे अॼु बि कोन छॾियो आहे। सो उन्हनि किताब खे कोन छॾियो आहे। कंहिं किताब जो हिकिड़ो चस्प पंहिंजो हूंदो, ऐं अॼु बि आहे जेके पढ़नि था पिया दोस्त, त किताब खणी करे शाम जे पहर में चांहि जो कप हथ में हुजे, ऐं हंध में बिस्तर में अहिड़ी मौसम बि थधि में हुजे, ऐं किताब लॻल हुजे, ऐं जेके असां वांगुरु कुझु वॾी उमिरि जा आहिनि त उहो चश्मो पिण लॻाईंदा, ऐं बाक़ी नौजवान त पंहिंजे घुमंदे फिरंदे खाईंदे पीअंदे बि किताब जो मज़ो वठनि था पिया। निसाबी ऐं गैर निसाबी किताब ज़रूरु पढ़नि पिया। सो उन्हनि जी पंहिंजी चॉइस, लेकिन मां सम्झां थो त जेका अदब आर्ट ऐं इल्मु आहे, जेको शेरो शाइरी आहे, उहा अर्ली एज में हर माण्हू जेको आहे त ख़ासि करे नई टहीअ में वधीक बेहद मक़बूल हूंदी आहे शेरो शाइरी। असां जॾहिं जेको आहे त बलूगत में पैर पातोसीं, त असां बि कचनि पकनि जेको आहे त अंगनि अखरनि सां असां कुझु न कुझु लिखणु चाहियोसीं। सो शाइरी उहा शइ आहे जेका पंहिंजे दिलि जी ॻाल्हि तमामु ॿुधंदड़नि ताईं हिकु सिट में जेको आहे त पुॼाए छॾींदी आहे। साईं इमदाद सोलंकी साहब वधीक चए थो हिन गज़ल में त जीत आहे हार कोन्हे, जीत आहे हार कोन्हे, ऐं हार में को आर कोन्हे। वाह वाह, मुंहिंजो अगरि महिमान कोन्हे, पर मां पाण ॿुधी करे, पाण पढ़ी करे मदहोश थी रहियो आहियां त क्या त बात लिखी आहे साईं। तमामु ख़ूबसूरत उत्साह ॾींदड़ हिकिड़ो जेको आहे त सिट आहे त जीत आहे हार कोन्हे, ऐं हार में को आर कोन्हे। काक आहे क़ैद खानो, मैंधरो जी यार कोन्हे। जे अॻियां नाहे अभिचंद, जे अॻियां नाहे अभिचंद, ज़िंदगीअ सां प्यार कोन्हे। इश्क जा कहिड़ा करिश्मा, इश्क जा कहिड़ा करिश्मा, ॼाम हथ जे ॼार कोन्हे। जीत आहे हार कोन्हे, हार में को आर कोन्हे।
इश्क जा कहिड़ा करिश्मा जाम हथ जे ॼार कोन्हे थो लॻे दरियाह साहड़ थो लॻे दरियाह साहड़ तिख कोन्हे तार कोन्हे जीत आहे हार कोन्हे हार में को आर कोन्हे। सो शायरी भी हूंदी म्यूज़िक भी हूंदो असांजे स्पॉन्सर जो ज़िक्र भी हूंदो ख़ुशी गोल्ड ब्यूटी क्रीम ऐं साबुण ठाहिण वारनि जे तरफ़ां जेसि ताईं अव्हांजी का कॉल अचे असां कॉल बि शामिल कंदासीं 0310311624 ते असां तव्हांजी लाइव कॉल बि शामिल कंदासीं पंहिंजे प्रोग्राम में तव्हांजी दिलि जी ॻाल्हि असां ॿुधंदासीं ऐं तव्हांजी दिलि जी ॻाल्हि FM 90 वॉइस ऑफ टाइम सखर वसीले असांजी जेसी ताईं रेंज आहे उसी ताईं पुॼाईंदासीं ऐं तेसी ताईं अव्हां खे ॿुधाईंदासीं मुमताज़ लाशरी जे आवाज़ में ही ख़ूबसूरत गीत। सुभाणे वेठा आहियूं ॾाणा पुछवणन खां सूर पखिन जा जे वरिया कीन वाहे रे संगती सारन राहु निहारन हू मोटन भागन भेरे भगऊं ओ भगऊं भेरा छॾियऊं आखेरा वया साझर वेल सवेरे मारिय मारिया गारिय गारिया मारिय मारिया गारिय गारिया आया कीन अवेरे दादन दिल पर दिल वारन जा व्या डेरा जलाए जियरे जेकी थई नसीबन में चुगी वठ तू दाणा जेकी थई नसीबन में चुगी वठ तू दाणा अजिया सुभाणे वेठा आहियूं ॾाणा जेकी थई नसीबन में चुगी वठ तू दाणा जेकी थई नसीबन में चुगी वठ तू दाणा अजिया सुभाणे वेठा आहियूं ॾाणा जेकी थई नसीबन में संगती साथी छॾे हलिया वेंदई ही महल माड़ियूं कम कोन ईंदई संगती साथी छॾे हलिया वेंदई हुते कोन मिलंदई हंध ऐं विहाणा हुते कोन मिलंदई हंध ऐं विहाणा अॼु या सुभाणे वेठा आहियूं ॾाणा जेकी थई नसीबन में चुगी वठ तूं दाणा जेकी थई नसीबन में चुगी वठ तूं दाणा अॼु या सुभाणे वेठा आहियूं ॾाणा जेकी थई नसीबन में
बिल्कुल जेके अथई नसीबन में चुगी वठ से दाना। इन जो मतलब प्यार आहे, इन जो मतलब मोहब्बत आहे। हरगिज़ कॾहिं बि इन जो मतलब मायूसी कोन्हे को। ज़िंदगी नाव आहे अप एंड डाउन्स जो, ऐं कुछ डाउन्स ईंदा आहिनि त उन्हनि खे अप थियण लाइ मोटिवेशन जी नीड हूंदी आहे। अवां तमामु सभई दिलि जी ॻाल्हि ॿुधंदड़ ऑलरेडी मोटिवेटेड आहियो, सेल्फ मोटिवेटेड आहियो। अव्हां में प्यार आहे। अव्हां जी कॉलिंग्स असां लाइ उत्साह जो सबबु बणबियूं आहिनि ऐं असां जूं ॻाल्हियूं अव्हां खे वणनि थियूं। अव्हां जूं मोहबतूं लख थोरा। अॼोको दिल जो ॻाल्हि स्पॉन्सर्ड आहे ख़ुशी गोल्ड ब्यूटी क्रीम वारनि जे तरफ़ां, जिन जी ब्यूटी सोप ऐं ब्यूटी क्रीम जा चर्चा हर हंधि थी रहिया आहिनि। फ़क़ति मां वरी वरी चवंदुसि त आज़माइण शर्त आहे। जितनी भी हमारी माए बहनें, सिस्टर्स, बेटियां, बहनें सुन रही हैं, वो एक बार मुख्तलिफ जहां आप इतने जो है कि टोटके आजमा चुकी हैं, वहाँ एक बार हमारी दावा पर आप अपनी दलील दें, आप प्रोडक्ट इस्तेमाल करें, उसके बाद आप प्रोग्राम में शामिल होकर हमें कॉल भी करेंगे, आपको रिजल्ट भी देगी। हम जो है कि खुशी गोल्ड ब्यूटी क्रीम के हवाले से जो है कि दिन में मुख्तलिफ प्रोग्राम चलाते हैं। आज जो है कि खुशी गोल्ड ब्यूटी क्रीम वालों ने जो है कि दिल की बात सुनने वालों के लिए जो है कि पैगाम अपना जो है कि रखा है कि हम अपने तमाम जो है कि सुनने वालों तक अपना पैगाम पहुंचाना चाहते हैं। खुशी गोल्ड ब्यूटी क्रीम साबुन और सीरम जो कि यानी कि उसमें जज्ब हो के जो एक ऐसा इंग्रेडिएंट है जो उसमें ऐड ऑन होता है क्रीम में, और वो आप अपने हाथों पे, चेहरे पे मलते हैं। ये टोटल ऑल थिंग्स जो है कि बैरूनी इस्तेमाल के लिए होती हैं। जी दोस्तों, प्रोग्राम दिल जी ॻाल्हि में आऊं आहियां आबिद चौहान ऐं मूंसां गॾु जो किताब आहे ऐं किताब शाइर जो साथी हूंदो आहे, बल्कि तमामु तरह अदब शनास दोस्तनि जो साथी हूंदो आहे। किताब जहिड़ो दोस्त हुजे त पोइ दिलि लॻी अञा चारि चंड लॻाए छॾींदी आहे। असां प्रोग्राम में हिकिड़ी कॉल शामिल कंदासीं। कॉल कोई मिस पियो करे या मिस थी चुकी, माज़रत चाहींदुसि। सो असां अवां कॉल शामिल कंदासीं प्रोग्राम में। ख़ूबसूरत गज़ल भी शामिल कंदासीं। अवां ॿुधी रहिया आहियो मुमताज़ लाशारी जी आवाज़ में ख़ूबसूरत गीत। ऐं इहा हिकिड़े दोस्त जी फरमाइश हुई। सो अवां जी फरमाइश असांजी अखियुनि ते हींअर जेको आहे त किताब जी चूंड मझां, शाइरी मझां हिकिड़ो चूंड गज़ल अवां जे साम्हूं रखंदासीं। किताब माठ जी मौसम ऐं लेखक राइटर शाइर इमदाद सोलंगी। ये ख़ूबसूरत गज़ल अवां सभिनी सॼणनि स्पेशली दिल जी ॻाल्हि ऐं FM 90 वॉइस ऑफ टाइम सखर जे ॿुधंदड़नि जे नाव। हर कदम ते आशिकी कईसूं, रायगां का न का घड़ी कईसूं। हर कदम ते आशिकी कईसूं, रायगां का न का घड़ी कईसूं। तोखे अचणो न हो न आए तूं, तोखे अचणो न हो न आए तूं, पोइ बि ॿारे ॾिया रोशनी कईसूं। हर कदम ते आशिकी कईसूं। बहार आई त खुली पिया सभु ज़ख़म, बहार आई त खुली पिया सभु ज़ख़म, ऐं दिलि सां दिलि जी दिलबरी कईसूं। हर कदम ते आशिकी कईसूं। वफ़ा जी सींध खे संवारण लाइ, वफ़ा जी सींध खे संवारण लाइ बेवफ़ा सां बि दोस्ती कईसूं। हर कदम ते आशिकी कईसूं। हर अजनबी खां तुंहिंजो पुछियोसीं, हर अजनबी खां तुंहिंजो पुछियोसीं, हर अजनबी सां दोस्ती कईसूं। हर कदम ते आशिकी कईसूं। कुझु की न थी सघियो तॾहिं, कुझु की न थी सघियो तॾहिं, बसि मुसलसल शाइरी कईसूं। हर कदम ते आशिकी कईसूं। इन सां गॾु हिकिड़े कॉलर जी कॉल शामिल कंदासीं। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। केरु साईं, किथां खां? साईं घोटकी खां एहसान लाशारी थो ॻाल्हायां। घोटकी खां एहसान लाशारी साहब, वेलकम। भलीकार प्रोग्राम दिल जी ॻाल्हि में, भलीकार। प्यारा प्रोग्राम कीअं पियो लॻे?
जी साईं ॾाढो भलो आदत भाई तव्हां ॿुधायो ख़ैरा ॿियो ख़ुशि आहियो अल्लाह जा एहसान प्यारा प्रोग्राम में अॼु ॿिनि शयुनि जो तज़किरो पियो हले मां ॾिसण ऐं ॿुधण पियो चाहियां त अव्हां प्रोग्राम बाक़ाइदगीअ सां ॿुधी रहिया आहियो त इहो ॿुधायो त अॼोको प्रोग्राम कंहिंजो स्पॉन्सर आहे मूं स्पॉन्सरशिप जो नालो बार बार खयो आहे साईं ज़बरदस्त प्रोग्राम आहे तव्हांजो पहिरीं ॻाल्हि त तव्हांजी जेको तव्हांजो ॻाल्हाइण जो अंदाज़ आहे उहो तमामु असांखे वधीक पसंदि ईंदो आहे वॾियूं महिरबानियूं लख लाइक़ मां वरी बि रिपीट कंदुमि पंहिंजो सवाल सर थोरो गौर सां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधिजो मूं पए चयो सर जी 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 हुकुम कयो हिकिड़ी रिक्वेस्ट असांजी साईं असांजो मुरीद मलक जो कोई गीत ॿुधाइजो हुकुम मुरीद मलिक जो गीत ॿुधाईंदासीं ऐं अव्हां चाहियो त चयो त पोइ ॿीहर बि घुराईंदासीं साईं असांजे मोहतरम आहे जी 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 साईं बिल्कुलु प्यारा वॾी महिरबानी प्यारा महिरबानी थैंक यू थैंक यू सर प्रोग्राम दिल जी ॻाल्हि सां गॾु आऊं आहियां आबिद चौहान ऐं थोरी देरि में असां वक़फ़ो बि वठंदासीं साही बि कंदासीं ऐं तेसीं ताईं असां वटि 2-3 मिंट आहिनि तेसीं ताईं जेको आहे त कंहिं न कंहिं कॉलर जी असां कॉल बि शामिलु कंदासीं असांजो कॉलिंग नंबर आहे 0310313124 इन ते अव्हां कॉल करे पंहिंजे दिलि जी ॻाल्हि करे सघो था दोस्त फरमाइश कई आहे मुरीद मलिक जे गीत जी इनशाला उहो गीत बि प्ले कंदासीं ॿुधंदा रहो FM 90 वॉइस ऑफ टाइम सखर जी दोस्तों आप ॿुधी रहिया आहियो दिलि जी ॻाल्हि आहे आऊं आहियां आबिद चौहान असांजो लाइव कॉलिंग नंबर आहे 0310313124 इन ते अव्हां कॉल करे पंहिंजी पसंदि जो कलाम प्लस में पंहिंजे दिलि जी ॻाल्हि असां सां करे सघो था ऐं असांजो ॾिनल किताब जेको अॼोको आहे तारुफ़ी उनजो सिलसिलो हली रहियो आहे को शाइर दोस्त अदीब जेकॾहिं को कॉल करे थो त असांजे जेको आहे त माठ जी मौसम जे मुतलिक़ बि कुझु ॻाल्हि करे सघे थो पंहिंजा वीचार वंडे सघे थो ऐं उन सां गॾो गॾु असांजे स्पॉन्सर जेको आहे ख़ुशी गोल्ड ब्यूटी क्रीम जे हवाले सां बि का ॻाल्हि ॿोल पंहिंजी करणु चाहे त करे सघे थो असां सां गॾु हिकु कॉलर आहे कॉल शामिलु कंदासीं प्रोग्राम में अस्सलाम वालेकुम केरु साईं किथां खां वालेकुम अस्सलाम केरु प्यारा किथां खां अब्दुर्रहमान लाहौती अली नवाज साईं साईं मुंहिंजा मादरत सां वेलकम भली कर साईं प्रोग्राम में प्रोग्राम कीअं पियो लॻे दिलि जी ॻाल्हि वाह साईं वाह 2 हफ़्तनि खां कहिड़े ॾींहं ते हलंदो आहे दिलि जी ॻाल्हि
साहब जेको आहे ओले वक़्त खां वठी अच्छा अच्छा, मलिक साहब जंहिं ॾींहुं आयो उन ॾींहं खां वठी ॿुधो पिया। मलिक अर्ज़ु हिकिड़ो हुयो, हुकुम हुकुम अर्ज़ु कंदुसि साईं जी अगरि मंज़ूर पए त। जी, असां लाइ हुकुम आहे। मां जो इहो अर्ज़ु हुयो त तव्हां पंहिंजे सखर शहर जे मरहूम रागिन खे विसारे छॾियो आहे। कंहिंखे विसारियो आहे? मरहूम रागी मरहूम रागीअ जो बि ज़िक्र कंदासीं, उन्हनि जा गीत बि प्ले कंदासीं। साईं सिंगार सलीम, रसूल बख्श भट्ट, बिल्कुलु, अहिड़ा वाह वाह। माण्हू तव्हां उन्हनि खे जो प्रोग्राम बि नथा कयो पिया, छो भला नाराज़ आहियो छा? न न न न न, तव्हां तमामु वॾा सिंध जा अज़ीम नाला खयां आहिनि, सलीम सिंगार ऐं रसूल बख्श भट्ट साहब, तव्हां तमामु वॾा नाला खयां आहिनि। सो मां उन्हनि जा गीत त प्ले करे सघां थो, बाक़ी पूरो प्रोग्राम उन्हनि सां रूअ रिहाण असांजे कल्चर वारे शोबे जी थींदी रहंदी आहे साईं। तव्हांजी वॾी महिरबानी थींदी अगरि ख़ासि हिकिड़ो जेको प्रोग्राम जेको इहो कयो था दिलि जी ॻाल्हि, या असां दिलि जी। जी ॻाल्हि कई छॾे साईं अखियुनि ते तव्हांजी दिलि जी ॻाल्हि। इहो असांजो इहो सजेशन बि सम्झो ऐं असांजो अर्ज़ु बि सम्झो, हुकुम तव्हांजो हिनखे नोट कयो। नोट थी वियो साईं, हींअर थी वियो, हींअर थी वियो। तव्हांखे अलाह आबाद में शाद रखंदो। वॾियूं महिरबानियूं। असां दुआ आहियूं तव्हांजा मोहबतूं। साईं नाला सुठी शयूं ॿुधी दिलि खे तसल्ली ॾींदा आहियूं। साईं साईं वॾी महिरबानियूं, मोहबतूं अव्हां जूं। मौला अव्हां खे सिहत ॾे, शाद आबाद रहो। थैंक यू प्रोग्राम में। आमीन सुमा आमीन, आमीन सुमा आमीन। वेंदे वेंदे को कसीदो ॿुधाइजो। हाज़ुर हाज़ुर साईं, वेंदे वेंदे कसीदो ॿुधाईंदासीं। थैंक यू सर, वॾी महिरबानी। कोई अर्ज़ु न आहे और इन सजेशन ते गौर कजो भाई। हाज़ुर हाज़ुर सर। सर सर अव्हां जी बिल्कुलु बिल्कुलु, असांखे अव्हां जी जेको पसंदि जो एहसास आहे 200 सैकड़ो अव्हां जो, ॿियनि जो 100 सैकड़ो अव्हां जे उमिरि रसीद आहे, अहिड़नि जेको आहे त अदब शनास दोस्तनि जो 200 सैकड़ो हक़ आहे। वॾी महिरबानी। कुर्ब कुर्ब सलामत जो। थैंक यू। ओके, अल्लाह हाफ़िज़। मौला अली। Voice of Time FM Radio Network, गुजरावाला, खुशाब, हसन अब्दाल, मुल्तान, सखर, मानसहरा, टांक, करक, बटग्राम and Waziristan. The largest FM radio network in Pakistan. Voice of Time FM Radio Network. रेडियो वॉइस ऑफ टाइम 90 सक्खर और इसके मज़ाफ़ात में अज़ाने इशा का वक्त हुआ चाहता है। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह, अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह। हय्य अलस्सलाह,
حي على الصلاة حي على الفلاح حي على الفلاح الله أكبر الله أكبر لا إله إلا الله اللهم رب هذه الدعوة التامة والصلاة القائمة آت محمدا الوسيلة والفضيلة والدرجة الرفيعة وابعثه مقاما محمودا الذي وعدته وارزقنا شفاعته يوم القيامة إنك لا تخلف الميعاد ऐसा गुंबद वाले मंजूर दुआ करना जब वक्त नज़ा आए दीदार अता करना ऐसा वाले मंजूर दुआ करना जब वक्त नज़ा आए दीदार अता करना जब वक्त नज़ा आए दीदार अता करना ऐ नूरे खुदा आकर आँखों में समा जाना ऐ नूरे खुदा आकर आँखों में समा जाना या दर्द बुला लेना या ख्वाब में आ जाना या दर्द पे बुला लेना या ख्वाब में आ जाना ऐ पर्दा नशी दिल के पर्दे मेरा करना जब वक्त नज़ा आए दीदार अता करना और मैं कब्र अंधेरी में घबराऊंगा जब तन्हा मैं कब्र अंधेरी में घबराऊंगा जब तन्हा इमदाद मेरी करने आ जाना रसूल अल्लाह इमदाद मेरी करने आ जाना मेरे आका रोशन मेरी तुर्बत को ऐ नूरे खुदा कर
मुजरिम हूँ जहाँ भर का, महशर में भरम रखना। मुजरिम हूँ जहाँ भर का, महशर में भरम रखना। रुसवाए ज़माना हो, दामन में छुपा लेना। रुसवाए ज़माना हो, दामन में छुपा लेना। मकबूल दुआ मेरी महबूब खुदा करना। जब वक्त नज़ा आए, दीदार अता करना। जब वक्त नज़ा आए, दीदार अता करना। और चेहरे से जिया पाई इन चाँद सितारों ने। चेहरे से जिया पाई इन चाँद सितारों ने। और इस दर्द से शिफा पाई, दुख दर्द के मारों ने। इस दर्द से शिफा पाई, दुख दर्द के मारों ने। आता है उन्हें साबिर, हर दुख की दवा करना। जब वक्त नज़ा आए, दीदार अता करना। ऐसा गुंबद वाले मंजूर दुआ करना। जब वक्त नज़ा आए, दीदार अता करना। वॉइस ऑफ टाइम FM रेडियो नेटवर्क, गुजरावाला, खुशाब, हसन अब्दाल, मुल्तान, सखर, मानसहरा, टांक, करक, Batgaram and Waziristan, the largest FM radio network in Pakistan. Voice of Time FM radio network. होम्योपैथिक इलाज बगैर कंहिं साइड इफेक्ट जे तजुर्बेकार होम्योपैथिक डॉक्टर आज़म अली मुगल अवां जे पंहिंजे शहर सखर में मैदे जा मसला, गैस, बदहज़मी, कब्ज़, खूनी या बादी बवासीर, पेशाब जा मसला, गुर्दे ऐं पिते जी पथरी, ज़नाना ऐं मर्दाना समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो इलाज अली होम्योपैथिक क्लिनिक ते करे रहियो आहे। रोज़ाना सुबुह जो 9 वॻे खां शाम 5 वॻे ताईं। यादि रहे जुमो मोकल आहे डॉक्टर आज़म अली मुगल। एड्रेस अली होम्यो क्लिनिक, वेझो हुंडा शोरूम, मोटरसाइकिल वर्कशॉप, PSO पंप, रेस कोर्स रोड, सखर। वधीक राब्ते लाइ मोबाइल नंबर 0311208260, 0311 2082 600। नेशनल काउंसिल फॉर तिब इस्लामाबाद ऐं सिंध हेल्थ केयर कमीशन खां मंजूर शुदा तिबी हकीम मोहम्मद अदनान खानदानी तबीब हुजण सां गॾोगॾु पढ़ियल लिखियल तबीब आहे, जेको सिर्फ़ दावा न कंदो आहे, अल्लाह जे फज़लो करम सां साबित करे ॾींदा बवासीर खूनी हुजे या बादी बग़ैर ऑपरेशन कामयाब इलाज कयो वेंदो आहे। उन सां गॾोगॾु ज़नाना मर्दाना बे औलादीअ जो कामयाब इलाज कयो वेंदो आहे। एड्रेस हकीम मोहम्मद अदनान, रईस कोर्स रोड, बकरा पिड़ी, सखर। मोबाइल नंबर 0300
31 46 459। अरे वाह, आज तो चेहरे पे खुशी और खूबसूरत हंसी का क्या राज है? मेरी खुशी और खूबसूरत हंसी और खूबसूरती का राज है खुशी गोल्ड ब्यूटी क्रीम, जिसके 3 दिन के इस्तेमाल से मेरे चेहरे के लगे दाग धब्बे, कील महासे, आँखों के लगे गिर्द हल्के हुए खत्म। और यही नहीं, बेहतरीन नताइज के लिए खुशी गोल्ड सीरम जरूर शामिल करें। चेहरे की स्किन को ग्लो के लिए खुशी स्क्रब ब्यूटी सॉप इस्तेमाल करें। खुशी गोल्ड ब्यूटी क्रीम, खुशी सीरम, खुशी स्क्रब ब्यूटी सॉप अपने किसी भी जनरल स्टोर, मेडिकल स्टोर और कॉस्मेटिक्स शॉप से नाम लेकर हासिल करें। मजीद मालूमात के लिए अभी राब्ता करें 923106777432। सोने जैसी रंगत, सोने जैसी क्रीम से लैला 24K गोल्ड ग्लो ब्यूटी क्रीम पहली बार स्किन कोलेजन सोल्यूशन के साथ, जिसके 24K गोल्ड इंग्रेडिएंट्स स्किन में एब्सॉर्ब होकर अपना असर दिखाए और चेहरा गोल्ड जैसे चमकाए। 100% प्रीमियम क्वालिटी के साथ लैला 24K गोल्ड ग्लो ब्यूटी क्रीम विद सीरम, हुस्न सोने की मानिद। मेरे कॉन्फिडेंस और मेरी खूबसूरती ने मुझे बना दिया मिस यूनिवर्स, इसलिए मेरी खूबसूरती का एतमाद मिस गोल्ड ब्यूटी क्रीम। प्योर नेचुरल इंग्रेडिएंट्स, लिकोराइस एंड मैलबेरी, दाग धब्बे दूर और चेहरे के मार्क्स मिटाए। सिर्फ 5 दिनों में मुझे गोरा और खूबसूरत बनाए। चेहरे को मिले गोल्डन सुनहरा निखार, इसलिए लाइफ के साथ चेहरा भी शाइन करे। मिस गोल्ड ब्यूटी क्रीम, a product of Zatscare Cosmetics International। सबा, क्या है आपकी सुपर पावर जिसकी सब बात कर रहे हैं? मेरी सुपर पावर कनेक्शंस, दोस्ती, पैशन, एडवेंचर, एंजॉयमेंट, हर मोमेंट की सुपर पावर। जैस मेरी सुपर पावर। अगर आप चेहरे पर मौजूद दाग धब्बे, छाइयों और स्याह हलकों की वजह से परेशान हैं, तो बिल्कुल फिक्रमंद ना हो। आपके तमाम स्किन प्रॉब्लम्स का हल चमकदार ब्यूटी क्रीम में पोशीदा है। बेहतरीन रिजल्ट्स के लिए क्रीम के साथ चमकदार वाइटनिंग सीरम का इस्तेमाल करें। इसके अलावा चमकदार वाइटनिंग अर्जेंट फेशियल, ब्लैक पेल ऑफ मॉस्क, मुल्तानी मट्टी और चमकदार वाइटनिंग सोप भी मार्केट में दस्तयाब है। चमकदार प्रोडक्ट्स एमरोज इंटरनेशनल प्राइवेट लिमिटेड। हेल्पलाइन नंबर 034524999344। Fairness and glowing for all type of skins. अबू अबू फ्री आयो, अबू कोई आउटिंग लाए हनु? न मां बिल्कुल फ्री ना आया। मां बुधी रहो आया वॉइस ऑफ टाइम FM 90 सक्कर। वेलकम बैक प्रोग्राम दिल जी गाल। आऊं आहियां आबिद चौहान। इन खां थोड़ी देर अॻु असीं ज़िक्र करे रहिया हुआसीं शाइरीअ जो, सूंह जो ऐं अदब जो। सो सिलसिलो कंटिन्यू कंदासीं। स्पॉन्सर प्रोग्राम आहे खुशी गोल्ड ब्यूटी क्रीम ऐं खुशी गोल्ड वाइटनिंग सीरम ऐं खुशी गोल्ड स्क्रैप सोप। सो ये आहिनि प्रोडक्ट्स खुशी गोल्ड जा। ऐं खुशी गोल्ड सूंह में, अवां जी सूंह में 4 चंड लॻाए वेतर इज़ाफ़ो कंदो आहे। सो असां प्रोग्राम जो बाक़ी तसलसल पंहिंजी बाक़ाइदगी सां शुरू करण खां गॾोगॾु हिकिड़ी कॉल बि शामिल कंदासीं प्रोग्राम में। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केर साईं किथां खां? साईं आबिद साहब फ़कीर भूरल बलोच कराची सदर मां पियो ॻाल्हायां था। फ़कीर भूरल बलोच सदर कराची मां। भली कार प्रोग्राम दिल जी ॻाल्हि में। कल साईं मां वियुसि दरगाह अब्दुल्ला शाह गाज़ीअ ते। माशाअल्लाह। तव्हांजे लाइ आबिद साहब ख़सूसी भाव शाबा शाह बुखारी लाइ जेका अदी ईंदी आहे राति जो, उन लाइ जेको तव्हांजी माना पूरी टीम आहे न, वरी महिरबानी जो पूरी टीम लाइ मां दुआऊं घुरियां। जेको ॿुधो थोड़ा न सर जी, मां उन लाइ बि दुआऊं घुरियां। क्या बात है, क्या बात है। हाँ, दुआ देने में न खर्चा आता है न खर्चा करता है। क्या हाँ, दुआऊं ॾियण खपनि ऐं वठण खपनि था। क्या बात है, क्या बात है साईं। तमाम खूबसूरत पैगाम तव्हांजो, जबरदस्त। पर हाँ सर ॾिसो न हाणे कराची काथे काथे सखर इहो बि मोहबत आहे न, बिल्कुल हाणे थी न। पर माना दुआ खां वधीक को तोहफ़ो कंहिंखे ॾियण जो तोहफ़ो आहे, दुआ आहे सर, उन खां वधीक तो
शोभ आहे कोन दुनिया में वेठा माण्हू मोहब्बतूं आवां जूं ऐं एॾे मसरूफ़ शहर में कराची जहिड़े तमामु तेज़ लाइफ जिते गुज़रंदी आहे उते अवां टाइम कढी असांजो प्रोग्राम ॿुधो पिया वॾी महिरबानी पिया रामा जूं सर इहो असांजो रहमान शंबानी साहब आहे न नज़ीर मंगरो साहब जी महिरबानी हुजे असांखे तव्हांजो प्रोग्राम लाइव ॿुधाइनि पिया मोबाइल जे ज़रिए वाह शाबाश आहे इन्हनि दोस्तनि खे शाम जा सही जेके माना पंहिंजो अॻिला बि पंहिंजो टाइम कढी माना कढी सर मां मज़दूरी कंदो आहियां कराची में क्रीम बि खपाईंदो आहे चणा दाल मकई आहे न वाह खपाईंदो आहे माना बाल्टी हूंदो आहे त पाते माना जेको आहे न कमु न लॻंदो आहे त पोइ मां चणा दाल मकई ऐं क्रीमूं खपाईंदो आहियां अगरि कमु लॻंदो आहे त मां कमु ते वेंदो आहियां 1500 1200 1300 दिहाड़ी आहे बाबा ज़िंदाबाद ॿियो को प्यार जो पैगाम को असांजे ॿुधंदड़नि जे नाम करणु चाहियो हा ॿुधंदड़नि खे चवंदा प्यार सां मोहबत सां ओड़े पाड़े जो ख़्यालु कयो सर मां अॼु ॿुधां पियो रेडियो हिते कराची में त हिकु दोस्त दावत कई त हिन ॾिठो न जा माइट न मिट चई बाबा हे केरु आहिनि चई बाबा हे मुंहिंजा माइट कीअं मुंहिंजा माइट चई मुंहिंजो घर सड़े पियो हे मुंहिंजा दोस्त जे लाइ ॾिठल बि न आहिनि हिननि अची मुंहिंजो घर या पाणी हणी मुंहिंजो घर हिननि विसायो आहे माना घर पुॼाए छॾियो हिननि एक दोस्त चयो सौट माता त पुपाट मारोट घर बि वेचा हुया तब भी मुझे घर सड़े पियो आग पुॼाइण लाइ मुंहिंजे कोई बि कोन आहे पर हे जेके मुंहिंजा सगा हे रत जा रिश्ता मुंहिंजा इहे आहिनि चवंदा ऐं जा रिश्ता न त ओड़े पाड़े जो सर ओड़े पाड़े जो ख़्यालु करणु खपे पाड़ो आहे हा ऐं सभिनी ॿुधंदड़नि खे इहो ग़रीबनि जो ऐं मिसकीननि जो फ़क़ीरनि जो घणे में घणो ख़्यालु कयो रब साईं तव्हांखे अञा बि ॾींदो रब साईं अञा बि तव्हांखे नवाज़ पाक आर्मी खे पाक नेवी मिलिट्री खे रेंजर्स खे एयरफोर्स के जवाननि खे सभिनी खे फ़क़ीर भूरे तरफ़ां सलाम ऐं घणे में घणियूं दुआऊं पाक आर्मी खे जेके बाटनि ते वेठा आहिनि जेके शहरनि ते वेठा आहिनि मौला कुझु के पाकिस्तान जिंदाबाद पाकिस्तान फ़ाइदाबाद जिंदाबाद वॾी महिरबानी जी दोस्तों ये मोहब्बतूं हुयूं कराची खां फ़क़ीर भूरल जूं जंहिं सभिनी खे दुआउनि में पंहिंजनि में यादि रखियो असांजूं बि दुआऊं भूरल फ़क़ीर सां गॾो गॾु तमामु ॿुधंदड़नि खे मौला शादो आबाद रखे पंहिंजूं हिफ़्ज़ अमान ऐं पनाह में रखे जी दोस्तों असांजा स्पॉन्सर आहिनि ख़ुशी गोल्ड ब्यूटी क्रीम क्रीम त डेफिनेटली उन्हनि जी आहे उन सां गॾो गॾु ख़ुशी गोल्ड वाइटनिंग सीरम बि आहे ऐं उन सां गॾु ख़ुशी गोल्ड जो आहे स्क्रैप सोप आहे जेको आहे त दाणा कील मुहासा छायूं उहो ख़तमु कंदो आहे ऐं ईशा ब्राइडल कोन मेहंदी बि आहे तमामु ख़ूबसूरत मेहंदी आहे ख़ूबसूरत रंग आहे ब्राइडल यानी कि असांजी कुंवारनि जेके आहिनि त अदड़नि लाइ जेके मतिलबु कुंवार हूंदी आहे मतिलबु दुल्हन के लिए ब्राइडल मतलब दुल्हन के लिए जो खूबसूरत जो है कि उनके लिए गिफ्ट है खुशी गोल्ड वाइटनिंग सोप वालों की जानिब से, तो वो एक बार इस्तेमाल लाजमी करना। सॉरी माजरत के साथ अबीशा ब्राइडल कोन मेहंदी है, जो अबीशा ब्राइडल कोन मेहंदी है खुशी गोल्ड ब्यूटी सोप बनाने वालों की जानिब से अबीशा ब्राइडल कोन मेहंदी। एक बार अपने हाथों को खूबसूरत करने के लिए, आपके ऑलरेडी हाथ जो है कि सिन्फ़े नाजुक कहा जाता है फीमेल को, लेडीज़ को, और बिल्कुल वो पहले से ही खूबसूरत हैं, और आपकी खूबसूरती को चार चांद लगाने के लिए अबीशा ब्राइडल कोन मेहंदी ज़रूर ट्राई कीजिएगा। वक़्फ़े खां साईअ खां अॻु में हिकिड़े असांजे कॉलर जी कॉल हुई, चयो त मां उमिरि रसीदा आहियां ऐं उन्हनि खे असांखे गॾु वठी हलणो आहे ऐं उहे असांखे गॾु वठी हलिया आहिनि। असांजी ज़िंदगीअ में उन्हनि जूं वॾी कंट्रीब्यूशन्स आहिनि, पंहिंजा बचड़ा ॿार पालींदे जवान कंदे वॾा कंदे उन्हनि जूं शादियूं विहाऊं कंदे उहे अकेला रहिजी वेंदा आहिनि। सो भली जेके बि यंगस्टर ॿुधी रहिया हो, सो पंहिंजे वॾड़नि जो एहतराम कयो, ख़्यालु कयो, उन्हनि जे अहसास उन्हनि खे तन्हाइनि में न छॾियो। असांखे अहसासु तॾहिं थींदो आहे जॾहिं हू असां खां विछड़ी वेंदा आहिनि। अॼु गॾु आहिनि त पोइ असां पंहिंजी मस्तनि में दुनिया जी रंगीननि में असां गुम आहियूं। बिल्कुलु दुनिया रंगीन आहे, हुन जा मज़ा बि माणजनि, पर गॾो गॾु जेको आहे त पंहिंजनि स्पेशली अबे अमा लाइ, पंहिंजे घर वारनि लाइ, पंहिंजे बचड़नि लाइ, पंहिंजे ॿारनि लाइ, पंहिंजी वाइफ लाइ, पंहिंजी भेण लाइ टाइम लाज़मी कढणो आहे तव्हांखे। सो प्रोग्राम दिलि जी ॻाल्हि में पंहिंजनि न्यू जेके हींअर जिन ट्यून कयो आहे उन्हनि खे वेलकम भलीकार ख़ुशि आमदीद चवां थो, ऐं उन सां गॾो गॾु शाइरीअ जो अव्हांखे मज़ो वठाईंदे
इमदाद सोलंकी जो हिकिड़ो ज़बरदस्त गज़ल शामिल कंदासीं नसरी सूरत में, लेकिन उन खां अॻु में हिकिड़ी कॉल शामिल कंदासीं। अस्सलाम वालेकुम, केरु साईं, किथां खां? वालेकुम अस्सलाम। केरु साईं, किथां खां? अल्हम्दुलिल्लाह, दुआऊं। तव्हां कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह, माशाअल्लाह, प्रोग्राम हले तो माशाअल्लाह तमाम सुठो आहे। किथां ॿुधो पिया? तारुफ़ करायो पंहिंजो, किथां ॿुधो पिया असांजो प्रोग्राम? सखर हो शबीर भाई। शबीर भाई, क्या बात है, क्या बात है, मोहब्बत। वरी मेहरबानी, वरी मेहरबानी। आरजे शहबाज बुखारी साईं, वरी जेके भी ताईं टीम आहे, सब जेके प्रोग्राम कंदा आहिनि माशाअल्लाह। जी 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 हां, मां ताईं सिंधी, उर्दू, पंजाबी भी ॻाल्हाईंदो। बिल्कुल बिल्कुल, अवां सां ॻाल्हि थी चुकी आहे मुंहिंजी अॻे प्रोग्राम में। बिल्कुल प्यारा। हां साईं, भाईजान बोलना साईं जी जी में पंजाबी के अंदर है ते मैं भी गल कर लेंगा ਤੁਹਾਡੇ ਨਾਲ, मैं भी गल कर लेंगा पंजाबी च, कोई गल नहीं है। हां, सारियां जुबानां अपनियां ने। भाईजान प्रोग्राम सुन रहे हैं माशाअल्लाह, ਤੁਹਾਡੀ मोहब्बत है सर जी, वड्डियां मेहरबानी है ਤੁਹਾਡੀ। हां, अल्लाह खैर करे, अल्लाह पाक खैर और बरकत देवे, ਤੁਹਾਡੀ मोहब्बत देगी है माशाअल्लाह। मोहब्बतां ਤੁਹਾਡੀਆਂ मोहब्बतां। हां हां शबीर भाई, वड्डियां मेहरबानी है धन्यवाद जी। बाबा साईं जेके भी बुधन वारा प्रोग्राम साईं, मोहब्बत सां, इखलास सां, ये ना बाबा जी जी जी, मोहब्बत वॾी शइ आहे दुनिया में। पंहिंजा पराया जेके आहिनि पंहिंजा थी वेंदा आहिनि, ये ना बाबा। शबीर भाई, कोई शेर सुना दे। अल्लाह मोहम्मद आले मोहम्मद जे सच्चे ना जी जी, रब ना आसानी करन वारो आहे, रोज़ी में, रिज़्क़ में, दफ्तरन में, ये ना बाबा। आमीन। हर जाए ते बिल्कुल बेशक। असां तहां ना रब जा फुकरा आहियूं, मालिक असां ते दर्जा फुकरा आहियूं। जी 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 जी, शबीर भाई कोई शेर सुना दे उर्दू में। जी बाबा साईं जी, कुछ असांखे ॿुधायो कोई प्रोग्राम में, कॾहिं जे ॿुधायो ईअं न कयो। बिल्कुल ॿुधायूं था, महिरबानी। हुकुम ॿुधायूं था बाबा। हिकु कसीदो ॿुधायो न तव्हां। हाज़िर हाज़िर हाणे अची वेंदो। हाज़िर कसीदो ॿुधायूं। चलो, नबी के मोमिनो प्यारो अली सब ॿुधनि था माशाअल्लाह। हाज़िर पाकिस्तान ऐं जी ॿाहिरि गैर मुल्कनि में बि ताईं नशरियात। वॾी महिरबानी, लख लाइक मौला अली मद साईं, थैंक यू, वॾी महिरबानी। इहो साईं शबीर भाई जूं मोहब्बतूं, महिरबानियूं, जेको पंहिंजो प्यार वंडींदो आहे। अॼु इंशाअल्लाह असां लाज़मी कोशिशि करे जेको आहे त उन्हनि जी फरमाइश ते कसीदो बि प्ले कंदासीं प्रोग्राम में। वेलकम बैक। प्रोग्राम दिल जी ॻाल्हि में आऊं आहियां आबिद चौहान ऐं अव्हां ही प्रोग्राम ॿुधी रहिया आहियो ख़ुशी गोल्ड ब्यूटी क्रीम, ख़ुशी गोल्ड वाइटनिंग सीरम गोल्ड, ख़ुशी स्क्रैप सोप, अबीशा ब्राइडल कोन मेहंदी ठाहिण वारनि जे तावन सां। ऐं उन्हनि जो हेल्पलाइन नंबर बि आहे, ख़ुशी कलेक्शन आहे कंप्लीटली उन्हनि जी हेल्पलाइन नंबर ते अव्हां का ॻाल्हि ॿोल करे या असांजा जेके बि डिस्ट्रीब्यूटर्स आहिनि या जेके रिटेलर आहिनि, दुकानदार आहिनि, उहे जेके आहिनि त ख़ुशी गोल्ड ब्यूटी क्रीम जे हिन हेल्पलाइन ते कॉल करे पंहिंजो ऑर्डर बि बुक कराए सघनि था ऐं प्रोडक्ट जे बारे में ॼाण बि वठी सघनि था। नंबर आहे 031067774432। इन ते कॉल करे ख़ुशी गोल्ड ब्यूटी क्रीम जी तमामु प्रोडक्ट जे बारे में वधीक बहितर मालूमात पिणु हासिल करे सघनि था। जी दोस्तों, त असां प्रोग्राम में शामिल कंदासीं हिकिड़ो ख़ूबसूरत गज़ल। माठ जी मौसम जो सिलसिलो हले पियो, मतिलबु किताब जी ॻाल्हि पियो कयां यार। हूअं जेकॾहिं न एॾी घणी माठ बि कोन वणंदी आहे, सो ॻाल्हाइण बि घुरिजे, पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ बि ॻाल्हाइणु घुरिजे, पंहिंजे पहिरियुनि प्यारनि सां बि ॻाल्हाइणु घुरिजे ऐं दिलि जी ॻाल्हि बि करणु घुरिजे। सो हींअर वक़्तु आहे जेको आहे त माठ जी मौसम जो हिकिड़े चूंड गज़ल जो। सो अवां सभिनी सॼणनि जे नाव कजे थो। मञे ई कान थी ही दिल ॾिसे थी ख्वाब शीशनि जा, मञे ई कान थी ही दिल ॾिसे थी ख्वाब शीशनि जा, इन ही आवारगी पोयां असांजा नेण पत्थर थिया। शहर में शोर हो जेको असां वियासीं ॿुॾी तह में, शहर में शोर हो जेको असां वियासीं ॿुॾी तह में, असां हाणे न लभंदासीं
असांजे पियो कया असां हाणे न लभंदासीं असांजी पिया कयो ॻोल्हा मञे ई कान थी ही दिलि ॾिसे थी ख्वाब शीशनि जा हुयो माण्हू अलाए कहिड़ो रुलियासीं उम्र भर जंहिं लाइ हुयो माण्हू अलाए कहिड़ो रुलियासीं उम्र भर जंहिं लाइ असांजी निंड लोड़े वियो असांजी निंड लोढ़े वियो ॾेई वियो जाग जा सपना मञे ई कान थी ही दिलि ॾिसे थी ख्वाब शीशनि जा असांजी आशिकी खे तूं ॾे तमसील थो कहिड़ी असांजी आशिकी खे तूं ॾिए थो तमसील तूं कहिड़ी वसल पियो उस भासे थो जुदाई छांव जहिड़ी आहे ऐं सितारा भी रहिया नाहिनि विसाणा दीप सांझीअ जा सितारा भी रहिया नाहिनि विसाणा दीप सांझीअ जा वञो इमदाद खे ॻोल्हियो खुलियल हन घर जा दरवाज़ा मञे ई कान थी ही दिलि ॾिसे थी ख्वाब शीशनि जा प्रोग्राम में हिकिड़ी कॉल शामिल कंदासीं छाकाणि त अवाजूं कालूं अवाजूं मोहब्बतूं अवाज लाइ आहे दिलि जी ॻाल्हि अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम असां वेठा आहियूं शाही बाज़ार में टीवी दुकान त हे प्रोग्राम ॿुधनि था जी महिरबानी करे तव्हां ॿुधाए छॾियो शबीर भाई जी 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 टीवी वारो असां इलाही माण्हू वेठा आहिनि प्रोग्राम हले थो शबीर भाई ठीक है ठीक है शबीर भाई के मोमिनो प्यारो वाली मेहरबानी वडी मेहरबानी हाज़िर मौला अली p.m. This time check is brought to you by Miss Gold Beauty Cream. अबू फ्री आयो अबू कोई आउटिंग लाए हनु न मां बिल्कुल फ्री ना आया मां बुधी रहो आया वॉइस ऑफ टाइम FM 90 सक्कर वॉइस ऑफ टाइम FM रेडियो नेटवर्क गुजरावाला खुशाब हसन अब्दाल मुल्तान सखर मानसहरा टांक करक बटग्राम and Waziristan, the largest FM radio network in Pakistan. Voice of Time, FM radio network. जी दोस्तों शबीर भाई जे मुसलसल मोहब्बतन जे इसरार ते अवां सभनी महबूबन जे नाव मौला जी मनकबत नबी खे मोमिनो प्यारो अली आ
वेलकम बैक प्रोग्राम दिल जी गाल में आओ है आबिद चौहान आया वह बुधी रहे आओ दिल जी गाल है खुशी गोल्ड वाइटनिंग सोप जे तावन सा खुशी गोल्ड ब्यूटी क्रीम साबुण सीरम आए मेहंदी तमाम ज़बरदस्त अबीशा ब्राइडल कौन मेहंदी आहे जेका असां जूं अदियूं जेकॾहिं हथनि ते लॻाईंदियूं त हथनि में बहितर ख़ूबसूरती में 4 चंड लॻी वेंदा। सो दोस्तों अवां ॿुधी रहिया आहियो दिल जी ॻाल्हि ऐं अवां जूं कॉलिंग बि शामिलु कंदासीं प्रोग्राम में। अवां जे पसंदि ते असां कलाम बि प्ले कंदासीं पर गॾो गॾु जेको आहे त पंहिंजे जेको आहे त शाइर जो किताब जो असां तारू बि कराईंदा हलंदासीं हुन सां गॾु हिकिड़ी कॉल शामिलु कंदासीं प्रोग्राम में। अस्सलाम वालेकुम केर साईं किथां खां? वालेकुम सलाम। केर साईं किथां खां? अदा अब्दुल वहीद इंडड़। अब्दुल वहीद इंडड़ कचे खां? जी जी वॾी महिरबानी प्यारा प्रोग्राम में कॉल करण लाइ मोहब्बतूं अवां जूं। कीअं पई ट्रांसमिशन हले अवां ॾांहुं? ये ट्रांसमिशन नेटवर्क कीअं पियो हले अवां ॾांहुं? नेटवर्क सही न हले अदा जी आवाज़ कॉलिंग नेटवर्क भी सही कोन पियो हले। सो कुछ इश्यूज़ आहिनि टेक्निकल ऐं तमामु जल्द जेके त उहे दूर थी वेंदा। सो इन खां परे परे खां असांखे कॉल ईंदी आहे अवां जूं मोहब्बतूं। जी जी असांखे कजीदो ॿुधायो सुठो को। कहिड़ो हुकुम कयो? इमाम हुसैन ने ॿुधायो मेरा दिल भी हुसैनी है में। कंहिंजो आहे इहो गीत? मेरी जान भी हुसैनी है। बिल्कुलु साईं असां इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं तव्हांजी फरमाइश असां प्रोग्राम में शामिल कयूं। थैंक यू मोहब्बतूं कुर्ब। ओके अल्लाह हाफ़िज़। सो दोस्तों थोड़ी देर अॻु हिकिड़ी कॉल आई हुई असांखे सखर खां ई ऐं उन्हनि जो मूं खोड़ सारो ज़िक्र बि कयो। नालो मुंहिंजे ज़हन मां निकिरी वियो आहे जंहिं असांजो ध्यानु छिकरायो त असांजो बेहक़ आहे। मूं उन्हनि खे चयो तव्हां 100% खां वधीक मुंहिंजो 200% हक़ आहे। सो उन्हनि हिकिड़ो पंहिंजे माज़ीअ जे यादगिरियूं ताज़ा करण लाइ माज़ीअ जे लीजेंड अदाकारनि सदाकारनि फ़नकारनि ऐं गुलकारनि जो ज़िक्र कयो जंहिं मां उन्हनि 2 नाला खयां सिंध जा तमामु वॾा नाव सलीम सिंगार जंहिंजो तालुक़ु सखर खां, रसूल बख़्श भट्ट पिणु सखर खां ऐं असांजे सिंध जा तमामु वॾा सरमाया उन्हनि में ई जेके आहिनि त वॾा नाव जी ज़रीना बलोच, अलण फ़कीर, सुलेमान शाह, माई भागी ऐं खोड़ अहिड़ा ॿिया बि फ़नकार पिणु वाक़ई उन्हनि जेके पुराणे असांजा दोस्त आहिनि म्यूज़िक लवर्स ऐं प्रोग्राम रेडियो लवर्स उन्हनि ताईं असां उन्हनि जी फरमाइश बि शामिलु कजे त बहितर आहे। ऐं नौजवाननि ऐं ॿियनि दोस्तनि खे पिणु चवंदुमि FM 90 वॉइस ऑफ टाइम सखर जे ॿुधंदड़नि खे चवंदुमि त हिन दोस्त जी फरमाइश हिकिड़े ओल्ड कलाम जी फरमाइश आहे। न बल्कि सिर्फ़ु फरमाइश आहे बल्कि उन्हनि त इहा बि चयो त उन्हनि ते हिकिड़ो प्रोग्राम थियणु घुरिजे। इनशाअल्लाह असां ज़िक्र कंदासीं, कोशिशि कंदासीं जंहिं ॾींहुं असां सां गॾु को महिमान शख़्सियत हूंदी, शाइर अदीब दानिश्वर या को फ़नकार हूंदो त उन ॾींहुं उन खां उन जा कलाम बि चवराइबा जंहिं शख़्सियत जो ज़िक्र कबो, लाइव उन जा गीत बि झुंगारींदो आहे, उन जे हवाले सां पंहिंजा जेके आहिनि त वीचार बि वंडींदो। सो हिकिड़ी कॉल शामिलु कयूं था उन खां पोइ ख़ूबसूरत ट्रैक प्ले कंदासीं हिकिड़ो ओल्ड सैयद सुलेमान शाह जी आवाज़ में। अस्सलाम वालेकुम केर साईं किथां खां? हेलो वालेकुम सलाम केर साईं किथां खां? वालेकुम सलाम केर साईं किथां खां? माफ़ कजो कॉल ड्रॉप थी चुकियो आहे। तेसीं ताईं अवां हिकिड़ो ख़ूबसूरत ट्रैक ॿुधंदा। करी कोशत छो तो भायण दी
न को क्यास को दिल में धारी उनके हर वरी एडो थियो वारी का गाल हुजे मुसासल तू वो सुना पैजे अखन के जल सुना पैजे अखन के जल ये तीर देखी सुना पैजे अखन के जल सुना पैजे अखन के साईं अखियुनि त बराबरि ज़ुल्म कयो आहे पर वारनि बि कमाल करे छॾियो आहे अॼुकल्ह का बि दुनिया में कंहिंजी ख़बर नथी पए त हीउ केरु आहे हीउ केरु आहे साईं दिलि चए थी ओ तुंहिंजा कारा वार सताइनि था इहे वासी गन खां कपाइनि था इहो नंग सही कोन सघिबो इहो नंग सही कोन सघिबो नागन खां बची कोन सघिबो दुनिया में रही कोन सघिबो इहा हुजत न हाणे हल तूं सुना पंहिंजे अखनि खे सुना पंहिंजे अखनि खे हले तूं इहे तीरनि हाणे पल पल वेलकम बैक प्रोग्राम दिल जी गाल में आओ है आबिद चौहान आवा गीत ॿुधी रहिया आहियो ख़ूबसूरत गीत सुहिणा पंहिंजी अखियुनि खे झल तूं इहे तीर नहण पल पल तूं उन साईं उन चाचे मां इन करे चाचो थो पियो चवां त छाकाणि त उन्हनि पाण पंहिंजी उमिरि जो इज़हार कयो त मां तमामु उमिरि रसीदा आहियां ऐं असांजी जेको आहे फरमाइश जो पिणु ख़्यालु रखियो वञे बिल्कुलु मूंखे मुंहिंजी ॾाढी यादि अची वई जॾहिं सुलेमान शाह जो गीत हलंदो हो या मैडम आबदा परवीन जो या जी ज़रीना बलोच जो या अलण फ़क़ीर जो त टेलीविज़न ते असां डोड़ंदा भॼंदा वेंदासीं ऐं ॾाढी वॉल्यूम खे वधाए करे जेको आहे त तमामु निहायत दिलचस्पीअ सां ऐं उहे गीत ॿुधंदी उन्हनि जो चस उन्हनि जो अॼु बि असांजे साह में सांढियलु आहे उन्हनि जो असरु ऐं बिल्कुलु न फ़क़ति ही तव्हांजे जेके ओल्ड एज लिसनर्स आहिनि असांजा न फ़क़ति उन्हनि जो आहे पर हीअ असां नौजवान ताईं पहुचाए करे पंहिंजे ख़ूबसूरत कलाकारनि खे जेको आहे त लीजेंड्स खे असां भेटा पिणु ॾींदासीं असां प्रोग्राम में हिकिड़ी कॉल शामिलु कंदासीं अस्सलाम वालेकुम केरु साईं किथां खां हेलो हेलो वालेकुम सलाम केरु साईं किथां खां गुलाम मुर्जा शिकारपुर खां प्रोग्राम दिल जी ॻाल्हि में वेलकम भलीकार प्यारा वॾी महिरबानी मोहबतूं असांजे पुछण खां अॻु में अव्हां पंहिंजी क़ीमती राय जो इज़हार करे छॾियो ॿियो कुझु चवणु चाहींदो पंहिंजे दिलि जी ॻाल्हि कॉल शायदि ड्रॉप थी वई त मां नेक्स्ट कॉल अटेंड कंदुमि अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम केरु प्यारा किथां खां सर सकर में ॻाल्हायूं था गुलज़ार गडाणी ॻाल्हायां थो जियो क्राकरी खां गुलज़ार गडाणी सकर खां कहिड़ी क्राकरी खां जियो क्राकरी अव्हां बि जियो सदा जियो शाद हुजो आबाद हुजो प्रोग्राम दिल जी ॻाल्हि ॿुधंदा रहो ऐं जेको आहे त गॾो गॾु FM 90 वॉइस ऑफ टाइम सखर लाज़मी ॿुधंदा रहो ऐं जेको आहे न ख़ुशी गोल्ड ब्यूटी क्रीम बि कॾहिं कॾहिं इस्तेमालु कयो आज़मायो साबुण बि आज़मायो जी सर जी असांजो तव्हांजो प्रोग्राम स्वागत जी हिन महिल शबीर भाई आहे पंहिंजो रोड वारो जी जी तव्हां दोस्त आहियो सभई गॾु वेठा हो छा लॻे थो शबीर भाई सां गॾु वेठा हो छा शबीर भाई शबीर हा ईअं त न आहे शबीर भाई जेको आहे न मुन्ना भाई MBBS वांगुरु तमामु फोन कॉल्स हैक करे सभिनी खे कॉलिंग जो ऑर्डर ॾेई छॾियो आहे त भाई अपन का कॉल लगना चाहिए मोहबतूं साईं मोहबतूं असांखे मज़ो ई कोन ईंदो जे अव्हां कॉल न कयो त प्रोग्राम में वाह साईं वाह मज़ो अची वियो अव्हां सां ॻाल्हाए करे
माशाल्लाह कोई कशीदो तो बताए छॾियो भाई महिरबानी कसीदो प्ले थी चुको है पहिरां ॿी का फरमाइश है कुछ बस जेको वणे तव्हांखे जेको तव्हांखे सुठो लॻे ठीक है वॾी महिरबानी लव यू थैंक यू सलामत हुजो अल्लाह निगहबान बैक टू बैक वंस अगेन मां हिकिड़ी कॉल शामिल करणु चाहींदुमि अस्सलाम वालेकुम केर साईं किथां खां हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम केर साईं किथां खां साईं वेलकम भलीकार प्रोग्राम में प्यारा वॾियूं महिरबानियूं मोहबतूं अवां जे इलाके खां कच्चे खां खोड़ सारियूं कॉलियूं ईंदियूं अवां जी कॉल बि हूंदी आहे शामिल असांजे प्रोग्राम में वॾियूं महिरबानियूं मोहबतूं कुर्ब लख लाइक मोहबतूं अवां जूं कच्चे जा हींअर हालात कीअं बिल्कुलु ॿुधायूं था छा ॿुधायूं मौलूद आख़िर में प्ले कंदासीं प्रोग्राम जे एंड में वॾी महिरबानी प्यारा प्रोग्राम में पंहिंजी राय ॾियण जो नाला खणो प्यारा अजमेर एंडाड़ो सरफराज एंडाड़ो सान खान एंडाड़ो जी दिलदार एंडाड़ो सईद एंडाड़ो सिद्धार्थ खान एंडाड़ो जी वडी मेहरबानी प्यारा लव यू लख लाइक थैंक यू जी दोस्तों मां शामिल कंदो हलां हिकिड़ो ख़ूबसूरत ग़ज़ल इमदाद सोलंकीअ जे किताब माठ जी मौसम मझां त ताबीरनि खे निंड अची वई तदबीरनि खे निंड अची वई कैदी ख्वाब ॾिसे थो पियो ज़ंजीरनि खे निंड अची वई ताबीरनि खे निंड अची वई तदबीरनि खे निंड अची वई अक्स न पसजन आईननि में तस्वीरनि खे निंड अची वई ताबीरनि खे निंड अची वई तदबीरनि खे निंड अची वई टेबल ते कागर जागनि था ऐं तहरीरनि खे निंड अची वई ताबीरनि खे निंड अची वई तदबीरनि खे निंड अची वई अवां जो मोहब्बतूं अवां प्रोग्राम ॿुधी रहिया हो बिल्कुलु तसलसल सां ऐं अवां जो कॉलिंग जो सिलसिलो कंटिन्यू आहे हिकिड़ी कॉल शामिल कंदासीं प्रोग्राम में वालेकुम सलाम केर प्यारा किथां खां इमरान बलोच ॻाल्हायां थो शाही बाज़ार जियो क्रॉकरी स्टोर शाही बाज़ार सक्कर को इमरान बलोच अवां दोस्त आहियो सभई गॾिजी करे शबीर भाईअ जा शबीर भाई भी कटे आया था जो गुलदार वाह सही वाह अज सक्कर वारन महफिल लुटे छड़ी आहे सोबे जो शाही बाजार वारन जो इरशाद बलोच वेला सब सेटन ताने प्रोग्राम ॾाढो सुठो वॾियूं महिरबानियूं ऐं असांजो जेको स्पॉन्सर आहे खुशी गोल्ड ब्यूटी क्रीम उहो इस्तेमालु कयो पिया हींअर मुंहिंजे साम्हूं आरजे शहबाज बुखारी साहब तयारु थिए पियो पंहिंजे प्रोग्राम लाइ उहो खुशी गोल्ड ब्यूटी क्रीम इस्तेमालु करे पियो इंशाल्लाह ज़रूर लाज़मी ट्राई लाज़मी आहे ऐं पंहिंजी अदिड़नि जेको आहे त भेनरनि ॿाहिरनि लाइ बि जेको आहे त उनजी मेहंदी आहे ब्राइडल कोन जेको आहे त अबीशा ब्राइडल कोन तमामु ज़बरदस्त प्रोडक्ट आहे उनजो इस्तेमालु हिकु भेरो लाज़मी कजो पंहिंजी का फरमाइश प्यारा को प्यार भरियो पैगाम ॾियणु शामिल करणु चाहींदो प्रोग्राम में वालेकुम सलाम सखी पीर मौला री मदद वॾी महिरबानी प्यारा लव यू लख लाइक थैंक यू मौला आख़िर में कॉलर्स जेको आहे त तमामु तेज़ थी विया आहिनि ऐं जेको आहे त जॾहिं असां प्रोग्राम ॾांहुं वाइंड अप ॾांहुं वञी रहिया आहियूं त कॉलिंग जेको आहे त इहो मुसलसल मूंखे बि सिक जेका आहे त तलब रही त कॉलिंग अॼु घटि पई लॻे पर कॉलिंग माशाल्लाह ज़बरदस्त अची रही आहे सो वरी बि असां हिकिड़ो कॉलर शामिल कंदासीं पंहिंजे प्रोग्राम में अस्सलाम वालेकुम केर साईं किथां खां
वालेकुम सलाम साईं चौहान साहब बिस्मिल्लाह साईं। साईं लव यू वरी महिरबानी मोहब्बत तूं पंहिंजो तारीफ़ करायो। साईं मां चाचो सुलेमान ॻाल्हायां तो डीसी ऑफिस सखर जे साम्हूं। वाह साईं वाह चाचड़ सुलेमान। जी 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 वाह साईं वाह वेलकम भलीकार प्रोग्राम ॿुधो पिया बाक़ाइदगी सां। अल्हम्दुलिल्लाह तव्हांजो प्रोग्राम तमाम दिल सां ॿुधऊं था ॾाढो वणे थो। शहबाज साहब जो भी प्रोग्राम दिलचस्पी सां ॿुधंदा आहियूं उनजो भी आवाज़ वणंदो आहे तव्हांजो भी आवाज़ वणे थो प्रोग्राम तमाम प्यारो हले थो। थोरो हिकिड़ो अर्ज़ा सर हुकुम साईं इहो तव्हांजे नेटवर्क में को मसलो जी मां ज़िक्र करे चुको आहियां कुछ हवाउनि जो अहिड़ो जेको आहे त झोलो को हवा का आंधी आई जंहिं थोरो घणो डिस्टर्बेंस ज़रूर आंदी आहे। असांजी पंहिंजी टेक्निकल टीम अचण वारी आहे रस्ते में आहे सो उहा मुल्तान खां निकिरी चुका आहिनि। इंशाअल्लाह तमामु ख़ूबसूरत रिज़ल्ट मिलंदो अव्हांखे सुभाणे ताईं जे प्रोग्रामनि में। या त वॾी तव्हांजे क़ुर्बती अव्हां सां साफ़ ऐं क्रिस्टल जेके त असां राब्ता चाहियूं था पिया। जी जी इहो तव्हांखे मतिलबु गुज़ारिश करणी हुई तो इन जे करे बि कॉल कईसीं। ॿियो अर्ज़ु इहो त जेको आहे ओल्ड जेके फनकार आहिनि या शाइर आहिनि बिल्कुलु उन्हनि जे बारे में जेकॾहिं तव्हां को प्रोग्राम कयो या उन्हनि खे शामिल कंदा रहो त तव्हांजी वॾी महिरबानी थींदी साईं। बिल्कुलु मां थोरी देरि अॻु इहो ज़िक्र करे चुको आहियां ऐं गीत बि असां प्ले कयोसीं सुलेमान शाह जी आवाज़ में ख़ूबसूरत। वरी बि मां कोशिशि कंदुमि त हिकिड़ो ॿियो गीत बि जेको आहे त ओल्ड फनकारनि जो ई अॼु जेको आहे त प्ले थींदो। अॼु फरमाइश वधी वई आहे ओल्ड फनकारनि जी। ओल्ड इज़ गोल्ड साईं ईअं ई त चवंदा आहिनि न ऐं ओल्ड इज़ गोल्ड त जेको आहे त ख़ुशी गोल्ड बि गोल्ड अथव। जी अनवर हुसैन विसड़े जो या मोहम्मद यूसुफ जो या उस्ताद मंजूर जो या छोटे ज़रदारी जो ॿुधायो कलाम। ठीक आहे साईं महिरबानी सर महिरबानी तव्हांजी बड़ी महिरबानी लव यू। दोस्तों ही असांजे प्रोग्राम जी जेका आहे त इहा तक़रीबन घणे भाङे आख़िरी जेका आहे त फरमाइश हूंदी अॼोके प्रोग्राम जी ऐं पोइ वरी मिलंदासीं हिकु ख़ूबसूरत प्रोग्राम में। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान आबिद चौहान खे ॾींदा इजाज़त। सिंध सलामत साज सलामत अल्लाह निगहबान। मां हिकिड़ो ट्रैक प्ले कयां थो तव्हां सभिनी लाइ। भली यार आए तुझो लख भलायूं भली यार आए तुझो लख भलायूं असां पाण तुझो ॻाल्हियूं वेठे गायूं असां पाण तुझो ॻाल्हियूं वेठे गायूं भली यार आए तुझो लख भलायूं भली यार आए तुझो लख भलायूं असां पाण तुझो ॻाल्हियूं वेठे गायूं असां पाण तुझो ॻाल्हियूं वेठे गायूं भली यार आए तुझो लख भलायूं भली यार आए तुझो लख भलायूं। मोहपन जॾहिं मुकियूं सूरन वारियूं सुखड़ियूं सुखन वारियूं सेक में चालियूं सभु चुकियूं लालण लगारूं लायूं लूलू मजल क्यों तालिब मौला खे मिलियूं ॿ गुण वटां बुकियूं
जब मौला खे मिलूं बागुण वटा बुकियूं चुकन ते चुकियूं प्याराई प्रेम जूं पिरी तुझे पल पल पचारल में वासूं पिरी तुझे पल पल पचारल में वासूं ओ कंडिया ओ कीरन ओ टारल में वासूं ओ कंडिया ओ कीरन ओ टारल में वासूं अञा हवा का मस्ती मथा तूं पे आयूं अञा हवा का मस्ती मथा तूं पे आयूं भली यार आए तुझो लख भलायूं भली यार आए तुझो लख भलायूं असां पाण तुझो ॻाल्हियूं वेठे ॻायूं असां पाण तुझो ॻाल्हियूं वेठे ॻायूं भली यार आए तुझो लख भलायूं भली यार आए तुझो लख भलायूं पेशकश करीमदीन चांडियो हाकिम पाती हथल में मोहब्बत वारू मुडियूं दिल जूं दिलूं दिल बर यार तो कई मारियूं ऐं मुडियूं दिलूं दिल बर यार तो कई मारियूं ऐं मुडियूं मोहब्बत पाते मुडियूं तालिब खे तलब जूं दूसरा तशरीफ ले आए सहर का वक्त था मासूम कलियां मुस्कुराती थीं हवाएं खैर मकदम के तराने गुनगुनाती थीं अभी जिब्रील उतरे भी न थे काबे के मिंबर से कि इतने में सदा आई ये अब्दुल्लाह के घर से मुबारक हो शहे हर दूसरा तशरीफ ले आए मुबारक हो मोहम्मद मुस्तफ़ा तशरीफ ले आए मुबारक हो मोहम्मद मुस्तफ़ा तशरीफ ले आए सरकार मेरे सरकार जहां में आए सरकार मेरे सरकार जहां में आए दो आलम के गमखार जहां में आए सरकार मेरे सरकार जहां में आए सरकार मेरे सरकार जहां में आए हर सिमत जहां में नूर ही नूर है छाया ऐसा पैगंबर पहले कभी न आया हर सिमत जहां में नूर ही नूर है छाया ऐसा पैगंबर पहले कभी न आया हर सूय फिजाएं कहती हैं ये पाक हवाएं कहती हैं हर सूय फिजाएं कहती हैं ये पाक हवाएं कहती हैं आए सबके सरदार जहां में आए सबके सरदार जहां में आए दो आलम के गमखार जहां में आए सरकार मेरे सरकार जहां में आए सरकार मेरे सरकार जहां में आए सरकार के जो भी दीवाने आए सब इस महफिल की शान को बढ़ाए सरकार के जो भी दीवाने आए सब इस महफिल की शान को बढ़ाए सब आओ मनाने जश्न चले रात के 8 बजे हैं। This time check is brought to you by Leila 24K Gold Glow Beauty Cream. Voice of Time FM Radio Network.
गुजरावाला, खुशाब, हसन अब्दाल, मुल्तान, सखर, मानसहरा, टांक, करक, बटग्राम and Waziristan. The largest FM radio network in Pakistan. Voice of Time FM radio network. नेशनल काउंसिल फॉर तिब इस्लामाबाद ऐं सिंध हेल्थ केयर कमीशन का मंजूर शुदा तिबी हकीम मोहम्मद